घोसपुर बरसा मेन इंडस हाईवे ते गुड राजा खान बिजानी लाड़ो बरसा तेज रफ्तार ट्रक जो चिंची रिक्शा की टक्कर लगने सबब रिक्शा में सवार घोसपुर वासी 3 औरतों समेत 6 ॼणा शदीद ज़ख्मी थी पिया। सभिनी ज़ख्मियुनि खे वासन खणाए घोसपुर सरकारी अस्पताल में आंदो, जिते खेनि इब्तिदाई तिबी इमदाद ॾिनी वई। घोसपुर पुलिस वाक़े जी NC दाख़िल करे ट्रक ड्राइवर खे सुॻो करे वधीक जांच शुरू करे ॾिनी आहे। होॾां तंगवानी भरिसां जमाल पुलिस थाणे जी हद मां 1.5 महीनो अॻु अगवा थी वियल मुगी शकील बालकाणी ऐं लियाकत बालकाणी जी बाजाबी लाइ अॼु ॿिए ॾींहं बि मुगियुनि जे वारसनि ने STP ज़िलई सदर अकरम खान बाजकाणी, तालका तंगवानी सदर ग़ुलाम हुसैन ॾाणी, इमाम बख़्श सिंधी असगर अली ॾाणी, पीर बख़्श बालकाणी, मेहता मल्क ॿियनि जी अॻवानी में माशाला होटल खां रेबर चौक ताईं रैली कढी करे 3 ॾींहंनि लाइ अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइमु करे छॾी आहे। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कश्मीर ज़िलो हिन वक़्तु लावारस ज़िलो बणिजी चुको आहे। असीं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त मुगी शकील बालकाणी ऐं लियाकत बालकाणी खे जल्द बाज़ियाब करायो वञे। ॿिए तरफ़ करमपुर जे ॻोठ करीम बख्शोलाणी में 11 लख वोल्टेज बिजली जो थंभो गुज़िरियल 10 सालनि खां कमज़ोर ऐं इंतिहाई ख़तरनाक हालत में किरण ते बीठो आहे। हीउ थंभो पहिरियां ई कमज़ोर हो, जंहिं ते 10 साल अॻु मरमती कम दौरान सीमेंट जो धिको लॻायो वियो, पर हाणे उहो बि मुकमल तौर ख़त्म थी चुको आहे। इलाइक़े वासियुनि वापडा जे आला अख़्तियारनि खां पुरज़ोर अपील कई आहे त ख़तरे वारे हिन थंभे खे तुर्त तब्दील या मरमत कई वञे त जीअं को जानी हादसो न थिए। नुक़सान जी सूरत में ज़िम्मेवार वापडा ते हूंदी। होॾां घोसपुर जे सादात बिरादरी जे मोज़िज़ अॻवान लेखक ऐं घोसपुर जे क़दीम तारीख़ जो ॼाणू सैयद धणी ॾिनो शाह कुझु अरसो बीमार रहण खां पोइ रज़ा इलाही सां काल कराची निजी अस्पताल में 75 वेरनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो हो। जनाज़े नमाज़ खां पोइ अॼु मरूम खे समय आलनि अखियुनि सां दफ़नायो वियो ऐं संदसि जी जनाज़ा नमाज़ घोसपुर शहर जे टाउन कमेटी जे मेन ग्राउंड में अदा कई वई, जेका सैयद इम्तियाज़ शाह जीलानी पढ़ाई। जनाज़ा नमाज़ में इलाइक़े जे केतिरनि ई मोज़िज़ीन, मुख़्तलिफ़ बिरादरनि जे माण्हुनि, सरदारनि, चङनि मुड़सनि, मुरीदनि वॾे अंग में शिरकत कई। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़।